बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु मौज़ू आहे औलाद जे बारे में। औलाद अल्लाह पाक जी नेमत आहे। दुनियावी ज़िंदगी में औलाद अल्लाह पाक जी अज़ीम नेमत आहे। औलाद घर जो सिंगार ऐं अखियुनि जो ठार आहे। औलाद अमल साली आहे। औलाद नंढपण में मरी वञे त जहनम खां ढाल आहे। औलाद ज़िंदा रहे त माउ पीउ लाइ सहारो आहे। औलाद ॾुख ग़म में हॾॾोखी ऐं हमराह आहे। औलाद माउ ऐं पीउ लाइ हिकु ज़ेवर आहे। औलाद पीउ ऐं माउ जी ज़िंदगी जी सूंह आहे। जीअं अल्लाह पाक क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, अल मालो वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया। सूरत कहफ़ जे अंदर आयत नंबर 46। अल्लाह फरमाए थो, सच त औलाद बिना पीउ माउ खे संदन ज़िंदगी वेगाणी ऐं गैर मसरूर लॻे थी। अगर औलाद फरमाबरदार हुजे त माउ पीउ लाइ दुनिया ऐं आख़िरत में भलाई आहे। उन्हनि खे हलाल कमाई खाराइण इबादत आहे। उन्हनि जी चङी तरबियत करणु, उन्हनि जी हिंजाइयनि ते सब्र करणु जहाद आहे। हिकु हदीस शरीफ़ में आहे, लिअन युअद्दिबर रजुलु वलदहु खैरुम मिन अन यतसद्दक़ बिसाइन। तिरमिज़ी शरीफ़ जे अंदर हदीस आहे। हुज़ूर साईं फरमाइनि था त को माण्हू पंहिंजी औलाद खे सिर्फ़ हिकु अदब सेखारे त अन्न जो टोयो ख़ैरात करण खां वधीक सवाबु आहे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न्याणी बि घर जी रहमत आहे। न्याणी जे घर में पैदा थी उन घर में रहमत ईंदी आहे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिंखे ॿ न्याणियूं ॼायूं उन्हनि जी परवरिश सुठे नमूने सां कयई, तव्हांजो जवान थी वियूं त उहो न्याणियुनि जो वालिद यानी पीउ ऐं मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में ईअं गॾु हूंदासीं जीअं हे आङुरियूं ॿ आहिनि। हे ॿ आङुरियूं पाण मिलाए ॾेखारियऊं, शाहिद आङुर ऐं विची आङुर मिलाए ॾेखारियऊं। फरमायूं हे ॿ आङुरियूं गॾनि ईअं असीं गॾु हूंदासीं क़यामत जे ॾींहुं। मुस्लिम शरीफ़ जे अंदर हदीस आहे। हुज़ूर साईं फरमाइनि था त पंहिंजी न्याणी जी परवरिश कयो सुठे नमूने सां। ऐं औलाद घर जी रहमत आहे, नेमत आहे, अज़मत आहे। औलाद घर जो सिंगार ऐं सूंह आहे। औलाद सुठो जेको आहे, जेको सुठा अमल करे थो, उहो माउ पीउ जे लाइ हिकिड़ो ज़ख़ीरो आहे। जेकॾहिं माउ ऐं पीउ पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾियनि था, सुठो अख़लाक़ अदब सेखारीनि था, त उहो औलाद जॾहिं माउ पीउ जीअं वञण खां बाद में औलाद उन्हनि जी बख़्शिश जे लाइ दुआ घुरे थो। जेकॾहिं औलाद खे उहे पढ़ाइनि था, तइलीम ॾियनि था, दुनियावी तइलीम दीनी तइलीम ॿई ॾियनि था, त औलाद उन्हनि जे लाइ दुआ घो रहे थो। बाक़ी माउ ऐं पीउ जे डिफेक्ट्स यानी माउ पीउ जे मथां ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾिए, सुठो रस्तो ॾेखारे ऐं जेके असांजे अॿनि ॾाॾनि रस्तो इख़्तियार कयो उहो ई ॾेखारे। अल्लाह पाक खां दुआ आहे छल असांजी औलादनि खे अहिड़ा अमल सेखारणु ऐं उन्हनि जे मथां उन्हनि खे अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह।